जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां। अॼु जे एपिसोड में अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 24 अक्टूबर 2023 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास शुक्ल पक्ष जी दशमी तिथि दशहरो। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। कार्यस्थल ते बि तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु तव्हांखे डप या घबराहट महसूस थी थो सघे त तव्हां पंहिंजी एनर्जी सुठी मेंटेन करे रखिजो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान हनुमान जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई अटकियल कम पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। अॼु तव्हांखे मान सम्मान ऐं प्रतिष्ठा समाज में मिलण जी संभावना आहे। धन जी प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, मन ख़ुशि रहंदो, तॾहिं सुखपूर्वक गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में जेतिरो थी सघे वाद विवाद या मतभेद थियण खां बचणो आहे, त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाईंदा त बहितर रहंदो। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी बि हुननि जी इच्छा थींदी अॼु पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, तॾहिं तमामु आनंद पूर्वक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में ऐं पंहिंजे कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। जीवन साथी जो बि अॼु तव्हांखे पूरो साथ मिलंदो। मन अॼु तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। त अॼु जे ॾींहं में मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अगरि कोई नओं कमु शुरू करणो हुजे त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि तव्हांजो सुठो ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करण या प्रॉपर्टी वठण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
दशहरा त जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे अॼु दशहरे जो ॾींहुं आहे। रामायण जे हिसाब सां अॼु जे ॾींहं में ई भगवान राम जेके आहिनि उहे रावण जी वध करे विजय जी प्राप्ति थी हुई हुननि खे। अॼु जे ॾींहं में थी सघे त अगरि तव्हांजी फैक्ट्रियूं हलंदी हुजनि या लोहे जो तव्हांजो कमु हुजे त हुननि जी पूजा तमामु सुठी मञी वेंदी आहे। इहो बि चवंदा आहिनि कि अॼु जे ॾींहं में अच्छाई जी जेका जीत थी हुई उहो बुराई जे मथां थी हुई। त पंहिंजे घर खे चङी तरह साफ़ करे घर जे मंदिर में ॾीओ ॿारजो, साण ई साण भगवान राम जी पूजा कजो ऐं हनुमान चालीसा जो पाठ कंदा या सुंदरकांड जो पाठ कंदा त तमामु बहितर थींदो। इहो बि मञियो वेंदो आहे कि जॾहिं भगवान राम जेको आहे रावण जो वध कयो हुयो, हुननि जा प्राण जेके हुया उहे ओॾी महिल ई न निकिता हुया। तंहिं महिल भगवान राम लक्ष्मण खे रावण वटि मोकिलियो हुयो ज्ञान वठण जे लाइ। इहो बि व्याख्या किथे किथे ईंदी आहे त भगवान राम खे बि रावण जे मारण जे मथां ब्रह्म हत्या जो दोष लॻियो हुयो, जेको हुननि रामेश्वर में शिव भगवान जी पूजा करे लाथो हुयो। त अॼु अच्छाईअ जी बुराईअ ते जीत जी तव्हां सभिनीनि खे वाधायूं हुजनि। प्रभु श्री राम सभिनीनि जे मथां कृपा बरसाईंदा अचनि, मर्यादा में सभई रहनि ऐं सुठा कर्म कंदा अचनि, इहा ई शिक्षा ॾींदा आहिनि। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे नीरज जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे मथां कर्ज़ जाम थी वियो आहे, हुननि जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त नीरज जी, थी सघे त उमास जे ॾींहं में तव्हां ब्राह्मण भोज जो आयोजन कयो। साण ई साण थी सघे त नित्य तव्हां लक्ष्मी जी उपासना कयो ऐं साण ई साण जुमे जे ॾींहुं थी सघे त खटी शइ अवॉइड कयो। वैभव लक्ष्मी जो पाठ कंदा अचो त मां लक्ष्मी तव्हां जे मथां कृपा बरसाईंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।